जीव गिरड़े जे बनावट जो मजमूई जाइज़ो। जीव गिरड़ा जानदारनि जा नंढे में नंढा एका हूंदा आहिनि। सभई जीव गिरड़नि में टे शयूं आम हूंदियूं आहिनि, पोइ भले उन्हनि जो कहिड़ो बि क़िस्म हुजे। सभिनी जीव गिरड़नि खे जीव गिरड़े वारो परदो सेल मेम्ब्रेन हूंदो आहे, जेको जीव गिरड़े जे अंदरिये माहौल ऐं संदसि ॿाहिरिये माहौल खां अलॻि करे थो। साइटोप्लाज़म जीव गिरड़े जी झिल्ली जेका जेलीअ जहिड़ी पाणियाठ हूंदी आहे ऐं DNA जेको जीव गिरड़े जो जीनियाती मादो यानी जेनेटिक मटेरियल हूंदो आहे। जीव गिरड़नि खे ॿिनि वॾनि टोलनि या कैटेगरीज़ में विरायो वियो आहे। पहिरीं क़िस्म जी कैटेगरी या ग्रुप खे यूकैरियोटिक जीव गिरड़ा सॾियो वेंदो आहे। उन्हनि खे ऑर्गेनिल्स या नंढड़ा उज़वा हूंदा आहिनि, जिन में न्यूक्लियस ऐं ॿिया ख़ासि हिसा थींदा आहिनि। यूकैरियोटिक जीव गिरड़ा वधीक तरक़ी याफ़्ता ऐं मुंझियल यानी कॉम्प्लेक्स हूंदा आहिनि। ईअं ई जीअं ॿूटनि ऐं जानवरनि में मौजूद हूंदा आहिनि। ॿियो वॾो क़िस्म या कैटेगरी प्रोकैरियोटिक जीव गिरड़नि जो आहे। इन्हनि खे न ई मर्कज़ यानी न्यूक्लियस थिए, न वरी मेम्ब्रेन या पर्दे में वेड़ियल नंढा उज़वा या ऑर्गेनिल्स थियनि। उन्हनि खे जीनियाती मादो जेनेटिक मटेरियल त ज़रूर थींदो आहे, पर उहो मर्कज़ यानी न्यूक्लियस में कोन हूंदो आहे। प्रोकैरियोटिक जीव गिरड़ा हमेशा हिकु जीव गिरड़े वारा हूंदा आहिनि, जिन खे यूनिसेल्युलर या वन सेल ऑर्गेनिज्म चवंदा आहियूं। उहे हिकु गिरड़ियाई जानदार हूंदा आहिनि, जहिड़ो क बैक्टीरिया। ऑर्गेनिल्स छा थींदा आहिनि? ऑर्गेनिल्स जो मतिलब नंढा उज़वा हूंदो आहे। ऑर्गेनिल्स जीव गिरड़े जा ख़ासि हिसा हूंदा आहिनि, जेके पंहिंजा ख़ासि कम कंदा आहिनि। अचो त मर्कज़ खां शुरूआत करियूं, जेको समूरे जीव गिरड़े ते मर्कज़ी ज़ाब्तो रखे थो। मर्कज़ में DNA या जीनियाती मादो जेनेटिक मटेरियल मौजूद हूंदो आहे। DNA जीव गिरड़े खे हिदायतूं ॾींदो आहे त हुन खे छा करणो आहे ऐं कमु कीअं करणो आहे। क्रोमेटिन जेको वण वकड़नि जी शिकिल में हूंदो आहे, सो DNA मां ठहंदो आहे। जॾहिं जीव गिरड़ो विरासत लाइ तयार हूंदो आहे, तॾहिं DNA क्रोमोसोम जहिड़ियुनि बनावटनि में ॼमी पवंदो आहे। मर्कज़ में न्यूक्लियोलस बि हूंदो आहे। न्यूक्लियोलस हिकु अहिड़ी बनावट आहे जिते राइबोसोम्स ठहंदा आहिनि। राइबोसोम्स जे मर्कज़ मां निकिरण खां पोइ हू हिकु ख़ासि कमु जोड़जक जो शुरू कंदा आहिनि या प्रोटीन ठाहिण शुरू कंदा आहिनि, जंहिंखे अंग्रेज़ी में सिंथेसिस चइबो आहे। मर्कज़ जे ॿाहिरां
राइबोसोम्स ऐं ॿिया नंढड़ा उज़वा साइटोप्लाज़म जीवगिरड़े जी झिल्ली जेका जेली जहिड़ी पाणियाठ हूंदी आहे उन में तरंदा रहंदा आहिनि। राइबोसोम्स आज़ाद हालत में साइटोप्लाज़म जे अंदरि घुमंदा रहंदा आहिनि या कॾहिं कॾहिं उहे ER यानी एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम सां चिंबड़ियल हूंदा आहिनि। एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम या ER जा ॿ क़िस्म थींदा आहिनि, खोरे या रफ़। एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम ते राइबोसोम्स चिंबड़ियल हूंदा आहिनि ऐं लसे ER यानी एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम ते राइबोसोम्स चिंबड़ियल न हूंदा आहिनि। एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम हिकु अहिड़ो परदो हूंदो आहे जेको मुख़्तलिफ़ मादनि खे हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं खणी वञण जो हिकु बंदि रस्तो हूंदो आहे। जीअं राइबोसोम्स प्रोटीन ठाहिण जो कमु कंदा आहिनि, प्रोटीन ऐं ॿिया मादा एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम मां ई ज़ाहिर थींदा आहिनि। बिल्कुलु नंढड़ियुनि थेलियुनि नुमा शिकिल में उहे ज़ाहिर थींदा आहिनि। जॾहिं त गोल्जी एपराटस, जंहिंखे गोल्जी बॉडी या गोल्जी जिस्म बि चइबो आहे, उन्हनि खे हासिल कंदो आहे। जीअं प्रोटीन गोल्जी जिस्म मां लंघंदा आहिनि त उहे अहिड़ी शिकिल में थी वेंदा आहिनि जो जीवगिरड़ो उन्हनि खे इस्तेमालु करे सघंदो आहे। गोल्जी जिस्म प्रोटीन खे वेड़े उन्हनि खे इस्तेमाल शुदा सूरत में बनाए थो, या वरी के ॿिया मादा उन सां मिलाईंदो आहे, जहिड़ो क लिपिड या चर्बी या कार्बोहाइड्रेट्स या निशास्तो। खाल ॻोथरियुनि जहिड़ियूं बनावतूं हूंदियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ मादा गॾु करे रखंदियूं आहिनि। हिते हिन ॿूटे जे जीवगिरड़े में ही विच में खाल पाणीअ खे गॾु करे रखे थो। वापसि जेकॾहिं जानवरनि जे जीवगिरड़नि ॾांहुं वञिजे त तव्हांखे हिकु नंढड़ो उज़वो मिलंदो जंहिंखे लाइसोसोम चइबो आहे। लाइसोसोम गंध किचिरो मेड़ण वारा हूंदा आहिनि। लाइसोसोम्स एंजाइम सां भरियल हूंदा आहिनि जेके जीवगिरड़े जे हिन तबाह थियल, ख़तम थियल या गंध किचिरे जे मादे खे टोड़ींदा आहिनि। माइटोकॉन्ड्रियन हिकु अहिड़ो नंढड़ो उज़वो हूंदो आहे जेको जानवर ऐं ॿूटनि जे जीवगिरड़नि लाइ तवानाई जो घर हूंदो आहे। जिन जीवगिरड़नि खे वधीक तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे उन्हनि जीवगिरड़नि खे वधीक माइटोकॉन्ड्रिया हूंदा आहिनि। जीवगिरड़े जी साह खणण वारे अमल जे दौरान माइटोकॉन्ड्रिया या ATP मॉलिक्यूल ठाहींदा आहिनि जेके सभिनी जीवगिरड़नि जी सरगर्मियुनि लाइ तवानाई ॾींदा आहिनि। इन दौरान जीवगिरड़ो पंहिंजी शिकिल जोड़े वठंदो आहे जंहिंखे साइटोस्केलेटन चइबो आहे। साइटोस्केलेटन नंढड़नि दागनि नुमा रेशनि ते मुश्तमिल हूंदो आहे जेके प्रोटीन जा ठहियल हूंदा आहिनि। उन खां अलावा नंढियूं नलियूं
जेके सलड़ियूं ऐं अंदरां ख़ाली हूंदियूं आहिनि उन्हनि ते बि मुश्तमिल हूंदो आहे। कुझु जानदार जहिड़ो कि ॿूटा जेके रोशनी जे वसीले पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि, मतिलब त उहे तवानाई जे लाइ सिज जी रोशनी खे इस्तेमालु कंदा आहिनि। उन्हनि जे जीवगरणनि में नंढड़ा उज़वा नाले क्लोरोप्लास्ट मौजूद हूंदा आहिनि। जिते क्लोरोप्लास्ट हूंदो आहे उते रोशनाई तरकीबी अमल थींदो आहे। इहो साओ हूंदो आहे छाकाणि त इन में साए रंग जो मादो हूंदो आहे जंहिंखे क्लोरोफिल चइबो आहे। ॿूटनि जे जीवगरणनि में संदन जीवगिरड़े जे पर्दे जे ॿाहिरां जीवगिरड़े जी भित हूंदी आहे जंहिंखे सेलवाल चइबो आहे। जीवगिरड़े जी भित जीवगिरड़े खे शिकिल ॾींदी आहे, जीवगिरड़े जी मदद कंदी आहे ऐं उन जी हिफ़ाज़त बि कंदी आहे। जानवरनि जे जीवगिरड़े में जीवगिरड़े वारी भित बिल्कुलु न हूंदी आहे। ॿियूं बि केतिरियूं ई अजीब बनावतूं जेके जीवगिरड़े खे हूंदियूं आहिनि से हिते ॾिजनि थियूं। मिसाल तौरु इंसाननि में साह खणण वारी नलीअ ते यानी ट्रेकिया ते सीलिया नंढड़नि सनड़नि वारनि जहिड़ा जीवगिरड़ा कतारूं करे बीहंदा आहिनि। हे तमामु नंढड़ा खूर्दबीनी सां नज़र ईंदड़ वारनि जहिड़ियूं शिकिलियूं हूंदियूं आहिनि। उहे लहरनि में अॻिते पोइते हरकत कंदियूं रहंदियूं आहिनि। इहे शिकिलियूं साह अंदरि खणण वक़्तु हवा मां दाख़िल थींदड़ मादनि खे पकिड़े वठंदियूं आहिनि ऐं जॾहिं तव्हां खंघि कंदा आहियो या खंघंदा आहियो त उन्हनि खे ॿाहिरि कढंदियूं आहिनि। हिकु ॿी अजीब शिकिल जीवगिरड़नि में फ्लैजेला यानी पुछ जहिड़ी बनावत जी हूंदी आहे। कुझु बैक्टीरिया खे फ्लैजेला हूंदा आहिनि। फ्लैजेलम हिकु नंढे पुछ वांगुरु हूंदो आहे जेको उनखे हरकत करण ऐं अॻियां वधण में मदद कंदो आहे। सिर्फ़ इंसानी जीवगिरड़े खे फ्लैजेलम हूंदो आहे जेको संदसि नर जिनसी गिरड़ो स्प्रम हूंदो आहे। हाणे असां कुझु अहम पॉइंटूं या कुझु अहम ॻाल्हियूं यादि रखंदासीं। यूकैरियोटिक जीवगिरड़ा ॿूटनि ऐं जानवरनि जा जीवगिरड़ा आहिनि जिन खे मर्कज़ ऐं पर्दे में वेड़ियल नंढड़ा उज़वा यानी ऑर्गेनल्स थींदा आहिनि। जॾहिं त प्रोकैरियोटिक जीवगिरड़ा हिकु जीवगिरड़े वारा जानदार हूंदा आहिनि जिन खे अहिड़ियूं बनावतूं न हूंदियूं आहिनि। सभिनी जीवगिरड़नि खे सेल मेम्ब्रेन, साइटोप्लाज़म ऐं जेनियाती कोड जेनेटिक कोड हूंदो आहे ऐं सिर्फ़ ॿूटनि जे ई जीवगिरड़नि में क्लोरोप्लास्ट मौजूदु हूंदो आहे। ॿूटनि ऐं जानवरनि जे जीवगिरड़नि में माइटोकॉन्ड्रिया हूंदा आहिनि।
जीव गिरड़े जी बित जीव गिरड़े खे शिकिल ॾींदी आहे, जीव गिरड़े जी मदद कंदी आहे ऐं उन जी हिफ़ाज़त बि कंदी आहे। जानवरनि जे जीव गिरड़े में जीव गिरड़े वारी बित बिल्कुलु न हूंदी आहे।